नाज़रीन, चूनको शहर में टाउन कमेटी की इंतजामिया के नाअहली सबब पीअण के पानी वाले मनसूबे वटि गटरन जो पानी बीहण खिलाफ शहरी सरापा एहतजाज आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे पीराणो साहिल बमरो। टाउन कमेटी चूंडको में 90 लख का मथे पगार खणंदड़ मुलाज़िम जो सफ़ाई वारो अमलो है वो मंज़र आम तां गायब है। बदकिस्मती सां नालियुनि जी खाटी न थियण जे करे उहे उबतड़ वहण लॻियूं आहिनि। हाणे त किसो वञी इते पहुतो आहे जो उहो गटरनि वारो गंदो पानी वाटर सप्लाई के मनसूबे में दाख़िल थी है। पर 2 ॾींहं गुज़रण के बावजूद टाउन ऑफिसर इन मामले ते को भी तोरक न वरतो है। उन हवाले से शहरी वाटर सप्लाई वाले मनसूबे में उन हंध एहतजाज करे रहा आहिनि जिते वो गंदो पानी अची रहियो आहे। वधीक उन्हनि खां ई मालूम कयूं तो वधीक इन मामले ते छा था चवनि। इन्हनि खे चई बीठा आहिनि त को अचे कोन थो पाणी खूहनि सां जेको आहे माना अची थो टच थिए। किनो पाणी हाणे त पियूं ई कोन असां नलकनि तां भरे अचूं। अहिड़ी गर्मी में वॾा मजबूर आहियूं, कंहिंखे था ॾियूं। नालियुनि जे करे नालियुनि जो पाणी हिते वाटर सप्लाई जे खूहनि में अची टच थियो आहे। इहो ई पाणी असां वरी पियूं था। इन खां पोइ 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। असां पहिरियां बि हिते एहतजाज करायोसीं, उन ते बि को असरु न पियो आहे। कल्ह आया सो बि ईअं थोरी घणी उते खाटी कयो विया, उते साॻियो ई पाणी वरी अचे थो। नालियूं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि, उहो पाणी उन्हनि सां मिली उहो ई पियूं था पिया। पंहिंजूं नालियूं जेके पंहिंजे मज़दूरीअ ते ऐं असां मीडिया वारनि खे बि घुरायो त वाह हीअ हालत आहे, गंदो पाणी किचिरो घरनि में थो अचे। हाणे त ॿुधूं था पिया नालियूं जॾहिं भरजनि थियूं त साफ़ु पाणी सां गॾिजी उहे रांदो बीमार थियूं हवा कनि। असांजे शहर में दुकाननि में कई दफ़ा मीडिया वारनि खे अर्ज़ु कयो अथऊं त उहे नालियूं उघाड़ियूं आहिनि, बचा ॿार किरनि था, कंहिंजी जंहिं ॿार कुराड़े जी भॼे थी। हाणे जेको गंदो पाणी आहे इन में बीमारी थी वठे पई। तंहिंजे करे साईंजन खे गुज़ार था महिरबानी करे हीअ नालियूं साफ़ु कराइनि। ही मेन व्हाट्सएप लाइ जिनजा खूह तव्हां ॾिसी सघो था। गंदो पाणी शहर जो हिते माना तमामु एतिरो गंदो पाणी वटसला शहर में भर्स में पुॼी रहियो आहे त हीउ पाणी त हिकिड़ो माना सनानु पाणी त अलॻि रहियो, पर पीअण लाइ वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। जेको बि चूंडको शहर आहे त हिन वटसला जो पाणी महिरबानी करे न पीओ वञे। अढ़ाई फंड हड़प आहिनि। एहतजाज करण बावजूद को नोटिस वठण लाइ तैयार न आहे। हिननि वस वारनि डिप्टी कमिश्नर खैरपुर, कमिश्नर सखर ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त असांजे हिन मामले जो नोटिस वठी असांखे पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमीअ ख़ातिर जेके सालनि खां पूरियल गटरनि वारियूं नालियूं आहिनि उन्हनि जी खोटाई करे ॾिनी वञे।